अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा कमीनो वॾेरो बालाज खान नवां माण्हू घुरायो जेको आहे शेरदिल खे ख़तमु कराए छॾींदो। छा जेको आहे शेरदिल जो चाचो मरी वियो आहे या उनखे कमीनो वॾेरे बालाज खान ख़तमु कराए छॾियो आहे। छा मुराद जेको आहे शेरदिल खे ख़तमु करे सघंदो या शेरदिल उनखे पूरो करे छॾींदो। छा जेको आहे वॾेरो बालाज खान राबेल सां शादी कंदो या जेको आहे सो मल्हार राबेल सां शादी कंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों महिरबानी करे जेको आहे सो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो तव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं कॉमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। हाणे हलो था पंहिंजी मेन ॻाल्हि पोइ तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान कुझु नवां माण्हू घुराईंदो। जीअं त तव्हां गुज़िरियल एपिसोड में तव्हां ॾिठो त जेको आहे मंठार खे बालाज खान जेको आहे सो क़ैद में विझराए छॾियो, छो जो हुनजी वफ़ादारी जो जेको आहे हुनखे इहो इनाम मिलियो। तव्हां बि ॾिठो त गम जेको आहे सो मंठार जो को बि इन में गुनाह न हुयो। बहरहाल जेको आहे सो पंहिंजी वफ़ादारी निभाए पियो। हुनखे ख़बर त न हुई की इहे वॾेरे बालाज खान जा आज़ीज़ आहिनि, पोइ बि हुन सां वफ़ादारी कई। चवण जो मक़सदु इहो आहे त वॾेरो बालाज खान कंहिंखे बि माफ़ु करण वारो न आहे। बालाज खान कुझु नवां माण्हू घुराए थो, यानी उनजो कुझु जेको आहे हिकिड़ो कमीने टाइप जो माण्हू आहे, यानी हुनजो नालो मुराद आहे। उनखे घुराए थो त पहिरियां उनखे जेको आहे चवंदो त पहिरियां जेको आहे तूं शेरदिल खे जेको आहे ख़तमु कर। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे त छा शेरदिल खे जेको आहे सो ख़तमु करे सघंदो या शेरदिल ई उनखे ख़तमु करे छॾींदो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो छा कमीनो वॾेरो बालाज खान जेको आहे सो शेरदिल जे चाचे खे ख़तमु करायो आहे या शेरदिल जो चाचो जेको आहे माना ख़ुदा रज़ाई में जेको आहे वफ़ात करे वियो आहे। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो कमीनो वॾेरो बालाज खान पंहिंजी जेको आहे कमीनाइप ते हाणे लही ईंदो, जेको आहे सो राबेल खे बि अगवा करण जी कोशिशि कंदो। बहरहाल हुन जूं सभु इहे कोशिशूं रायगान वेंदियूं। दोस्तों तव्हांखे होॾां ॿी बि ख़ुशख़बरी ॿुधाईंदा हलूं त तमामु जल्द हाणे हीउ ड्रामो जेको आहे ख़तमु थियण वारो आहे। रियासत ड्रामो शुरू थी वेंदो। होॾां सिंध टीवी ते जेको आहे हिकु बहितरीनु ड्रामो ज़ख़म ड्रामो अची वियो आहे, जंहिंमें हिकु कहाणी ऐं हिकु बहितरीनु सबक़ु रखियो वियो आहे असां लाइ। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा, कहिड़ो दोस्त किथां ॾिसी रहियो आहे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। अल्लाह हाफ़िज़।